बस पहिरां बि जॾहिं असां शुरू में मर्डर केस थियो त 6 महीना ATC जो जज मुक़ररु कोन थियो। हाणे वरी मां सम्झां थो साल खनि में ई बदिली थी वियो आहे। वजूहात छा आहिनि 26 तरमीम खां पोइ सम्झ में कोन थी अचे त वजूहात छा आहिनि। न ही जज बदिली थियो पर के मोरे वारो शायदि जज एडिशनल जज में बदिली थी वियो आहे। त 26 तरमीम खां पोइ जुडिशरी अंडर प्रेशर आहे बाय द गवर्नमेंट जा अगरि ग़लति अहकाम बि नथा मञनि त पोइ ट्रांसफ़र जो सिलसिलो जेको आहे उहो नज़र अचे थो त जिथे किथे ट्रांसफ़रनि जो सिलसिलो हुकूमत जे चवण ते ट्रांसफ़रूं घणियूं पियूं थियनि। लॉ मिनिस्टर साहब खे समरी मूव करणी हूंदी आहे त लॉ मिनिस्टर साहब नथो चाहे त को अहिड़ो ऑनेस्ट जज हुजनि या जेके ईमानदारी जी बुनियाद ते फ़ैसिला ॾियनि त पोइ उन्हनि जो ट्रांसफ़रनि जो सिलसिलो यको जारी आहे। तव्हां ॾिठो सेशन जज नौशहरो बि टाइम खां पहिरां ट्रांसफ़र थी वियो। हाणे कॾहिं अचे ATC जो जज पहिरां 6 महीना वेकेंट हुई। मां इन जे बारे में कुझु कोन थो चई सघां। इहो इन जो बहितर जवाबु लॉ मिनिस्टर साहब ॾेई सघंदो।